बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इंडस रेडियो एफएम जे स्टूडियोस में तफसीली खबरुनि सां गॾु हाज़िर थियो आहियां फरमान अली सुमरो। सामिनस पे दस्तूर तफसीली खबरुनि खां पहिरीं वाजी समाअतुनि ताईं अॼु जूं ख़ास खबरूं। कराची खां इस्लामाबाद वेंदड़ परवास में फ़नी ख़राबी सखर खां ई वापसि कई वई। पेमरा इश्तिहारी ऐं रूपोश जवाबदारनि जूं तक़रीरूं तोड़े ख़िताब नशर करण ते पाबंदी लॻाए छॾी। सिंध जे चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि इजलास में फौती पेंशन कोटा माज़ूर कोटा रेगुलाइज़ेशन ऐं नई भर्तियुनि समेत मुख़्तलिफ़ एजेंडाउनि ते ग़ौर कयो वियो। शहदाद कोट में नौजवान जो लाश हथ सुञाणप न थी सघी। मुल्क के 70 सैकड़ो गैस ॾींदड़ सिंध सूबे में पहिरियों भेरो सॼे सियारे जी मौसम दौरान CNG स्टेशनूं बंदि रखण जो फ़ैसिलो। कश्मीर ऐं तंगवाड़ी में झेड़ा 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया, ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। प्यारो लुंड में रोड हादसो, नौजवान इरशाद अली लुंड फौत थी वियो। नाले वारो मज़ाया सीनियर अदाकार लतीफ़ मुन्नो काफ़ी ॾींहंनि खां बीमार रहण बाद 66 वरनि जी ॼमार में कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो। सामिन घोटकी जो मक़ामी सूफ़ी फ़नकार फ़कीर नबी बख़्श संगड़ लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ ॻोठ पीरल संगड़ में अदा करण बाद खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिट्टी माउ हवाले कयो पियो वञे। ऐं हाणे ख़बरुनि जा तफ़सील, पर इन खां अॻु में हिकु कमर्शियल ब्रेक। सामिन घोटकी जो मक़ामी सूफ़ी फ़नकार फ़कीर नबी बख़्श संगड़ लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ ॻोठ पीरल संगड़ में अदा करण बाद खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिट्टी माउ हवाले कयो पियो वञे। मरहूम फ़कीर नबी बख़्श संगड़ 1955 में ॻोठ पीरल संगड़ में जनम वरितो। भाइरनि में हाजी अमीर बख़्श संगड़, हाजी मोहम्मद कासिम संगड़, उस्ताद निज़ामुद्दीन संगड़ ऐं मरहूम फ़कीर नबी बख़्श संगड़ वॾो भाउ आहे। संदसि औलाद में 5 पुट 2 धीअरूं हिकु बेवा सोगवार छॾिया आहिनि। फ़कीर नबी बख़्श संगड़ ॻाइण जी शुरूआत नंढे इलाइक़ो कई। अखियूं त अखियुनि जहिड़ियूं पर कंहिं कंहिं अखि मंझि फेर, हिकिड़ियूं रखनि सॼणा पोइ हिकिड़ियूं रखनि वेर। ओ मंदाई ऐं मेरो अज़हर अचे न कंहिं अखि में। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। दिलि में वसी लबते अपजर थो, दिलि में वसी लबते अपजर, दिलि में वसी लबते अपजर थो, दिलि में वसी लबते अपजर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे। फ़कीर नबी बख़्श संगड़ ॻाइण जी शुरूआत नंढे इलाइक़ो कई। जॾहिं हारपो कंदो उन ॾींहंनि में राग जी चणग जागी पई, जंहिं राग जी बाक़ाइदा सिख्या उन वक़्त जे कादिरपुर जे मशहूर रागी उस्ताद नबी बख़्श मंगणहार खां वरिती। फ़कीर नबी बख़्श संगड़ पंहिंजे उस्ताद खां फ़न में कड़ताल ऐं हारमोनियम जी बि सिख्या वरिती। राग जे हर फ़न में महारत रखण बावजूद बि फ़कीर नबी बख़्श संगड़ यकतार ऐं चपड़ी खे तरजीह ॾिनी। सभई दुख ऐं डमर हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। गंद मिटजी सभई दुख ऐं डमर हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तो दिलि में वसी लबते अपजर, तो दिलि में वसी लबते अपजर। तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर। राग जे हर फ़न में महारत रखण बावजूद बि फ़कीर नबी बख़्श संगड़ यकतार ऐं चपड़ी खे तरजीह उन करे ॾिनी जो उस्ताद चवंदो तुंहिंजो आवाज़ मथे बुलंद आहे। फ़कीर नबी बख़्श संगड़ 2 ऑडियो कैसेटूं कढियूं जेके मार्केट में अणलभ आहिनि। खेसि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते प्रोड्यूसर कौसर बुरड़े मुतारफ़ कराए। संदसि पहिरियों कलाम आई तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र रिकॉर्ड कयो वियो। वस्ती वस्ती शहर ॾिठुम जंगल जबल बाहर ॾिठुम। कल वस्ती वस्ती शहर ॾिठुम जंगल जबल बाहर ॾिठुम। आख्या तो लय मुंह टकर हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। आख्या तो लय मुंह टकर हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तो दिलि में वसी लबते अपजर, तो दिलि में वसी लबते अपजर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी
फ़कीर नबी बख्श संगड़ केतरनि फनकारनि खां मुतासिर हुयो, जिनमें उस्ताद मंज़ूर अली ख़ान, हुसैन ढांडी, सुरैया मुल्तानी, मोहम्मद यूसुफ, वहीद अली, आबदा परवीन ऐं बेगम फ़कीरानी शामिल आहिनि। फ़कीर नबी बख्श संगड़ जा केतिरा यादगार कलाम आहिनि जेके हुन जी यादि ताज़ी कंदा रहंदा। फ़कीर नबी बख्श संगड़ कुझु अरसो बीमार रहण बाद 65 सालनि जे मार में लाॾाणो करे वियो। संदसि तॾो घोटकी वेझो अबाणे ॻोठ पीरल संगड़ में विछायो वियो आहे। दुख डोलावा अज़र ॾिठा अचे रण में ॿई नैण वठा। दुख डोलावा अज़र ॾिठा अचे रण में ॿई नैण वठा। ईअं गुज़रा तुल चार पार हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। ईअं गुज़रा तुल चार पार हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तो दिलि में वसी लभते अबचर, तो दिलि में वसी लभते अबचर। तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। तो दिलि में वसी लभते अबचर, तो दिलि में वसी लभते अबचर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। आ तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र हिकु तोखे ख़बर बि मूंखे। समीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जो ख़बरूं जेके अवां जी समाअतुनि ताईं पहुचायूं वयूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ असां सां गॾु रहो। फरमान सुमरो खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। घोटकी 91 रेडियो FM हर ख़बर अवां जे समाअतुनि ताईं पहुचाइण वारो वाहिद रेडियो चैनल।